सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो जी कोशिशुनि सां सिविल अस्पताल नौशेरो फेरोज़ लाइ मरीज़नि लाइ नवां बेड ऐं बेड लॉकर्स पहुची विया, जिन खे राति जे शिफ्ट में अस्पताल जो अमलो पंहिंजे कमु सम्झी गाॾीअ मां लाहे महफ़ूज़ करे रहियो आहे, जंहिंजी निगरानी पैरामेडिकल अॻुवाण हिदायतुल्लाह सोलंकी करे रहियो आहे ऐं पंहिंजनि हथनि सां पाण कमु करे रहियो आहे, पंहिंजे कौल खे पाणी ॾेई रहियो आहे, छो त काल्ह उन ऐलान कयो हो त अस्पताल लाइ जेॾी महिल बि ज़रूरत पई त मां ख़िदमत लाइ हाज़ुर रहंदुसि। संदसि जज़्बो ॾिसी समूरो स्टाफ सामान खणाए ॿियनि खे सबक़ु ॾेई रहियो आहे त अस्पताल असांजो घरु आहे, उन लाइ जेतिरो थी सघंदो पंहिंजे हिम्मत ऐं जज़्बे सां कमु कंदा रहंदासीं। हक़ीक़त में इन जज़्बे जो सहिरो सिविल सर्जन ॾांहुं वञे थो, जंहिं ख़िदमत जो वचन करण जो बुनियादु रखियो। हाणे उहो ॾींहुं परे न आहे जो सिविल अस्पताल नौशेरो फेरोज़ सिंध जे मिसाली अस्पताल तौरु सुञाती वेंदी। रिपोर्ट मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ, नौशेरो फेरोज़।